व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मंजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ऐ बुलबुलान गुंचा ए गुलज़ारे अहमदी सल्लो अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वडे आवाज़ सां मुंह खोलियो, मुहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायत इज्जत एहतराम मारा मशाइख सगोरा, महफिल में मौजूद सादात उलमा हुफ़ाज़ ऐं भलारा अल्लाह जा बाना। अजो कोई रूहानी नूरानी रूह परवर इज्तिमा असाई अमा जे इंतहाई मुशफ़िक़ मेहरबान सुहने हबीब करीम अलैहिस्सलात सलाम जे सच्चे आशिक
अहल सुन्नत वल जमात जे अजीब आलिम फाजिल मुकर्रिर हजरत क़िबला साहिबजादा साईं नाले मिठा रहमहुल्लाह रहमतन वासिअतन जे याद में रखियो वियो आहे। हजरत क़िबला पीर साहब जन जो पुरजोश खिताब ॿुधी महज़ूज़ थियासीं। मूं पंहिंजे तौर ते कोशिश कई आहे तकरीरुनि खे घटाइण जी हटाइण जी। तव्हांखे ख़बर आहे हजरत क़िबला साईं मौलाना हाजी मोहम्मद उस्मान दामत बरकातुल आलिया जन पंहिंजी सिहत खे नज़र में रखंदे तकरीरूं रोके छॾियूं। हजरत अल्लामा साईं काज़ी दोस्त मोहम्मद तकरीर जे दौरान अटैक में अल्लाह जे हवाले थिया। अल्लामा ओकाड़वी साईं ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी रहमतुल्लाह अलैहिमा जन जे दिमाग़ जूं रगूं टुटी पयूं, पर सुन्नत जमायत वारा पंहिंजी आदत खां हिकु तिर बि हटिया कोन। मां ज़ात जो ॾाहिरी आहियां, मशहूर आहिनि त ॾाहिरी आहिनि चरिया, उन जे करे मुड़ंदो न आहियां, चई ॾींदो आहियां त असां सुन्नत जमायत वारनि सां वॾो ज़ुल्म पियो थिए, असां सां वॾो नाहक पियो थिए। तबलीगी जमायत वारा ऐं शिया पंहिंजे मशीन खे तेज़ीअ सां हलाइनि पिया। वॾा वॾा अमीर, वॾा वॾा नौकरनि वारा माण्हू, वज़ीर, उहे ॾिसंदव त उन्हनि जे जलसनि में कलाकनि जा कलाक, रातिनि जूं रातियूं, ॾींहंनि जा ॾींहं लॻा पिया आहिनि। ऐं असां सुन्नत जमायत जे निधण का हुजूं, ईअं लॻा पिया आहियूं को अमीर असांजे जलसे में वेहण लाइ तयारु कोन्हे, ॿुधण लाइ तयारु कोन्हे, अचण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं कंहिं महिरबानी कई त 2 मिंट आयो, चांहि जो अधु कोप पी हलियो वियो। न अक़ीदे सिखण जो शौक़ु आहे, न तरबियत जो शौक़ु आहे। वॾियूं वॾियूं जमायतूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह वॾनि गादियुनि जा मुरीद आहिनि। उन्हनि खे तव्हां ॾिसंदव त वुज़ूअ जी ख़बर बि कान्हे। वेंदे ख़लीफ़ा सॾाइण वारा, उन्हनि खां तव्हां पुछंदो त निमाज़ जे फ़र्ज़नि जी बि ख़बर कान्हे। ऐं उन गादियुनि जा मुरीद ॾिसो त बिस्तरा कुल्हनि ते आहिनि, हल हल आहे, भॼ भॼ आहे, वठ वठ आहे। पोइ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जे कौल ते अमल करणो पियो त जॾहिं सराफ़न लॾियो तूं पुन लॾिज सोन, क़दुरु कंदई कोन, नेई गॾींदई गॾु। बहितर आहे माण्हू थोरा प्रोग्राम करे, घटि टाइम में करे, जल्दी करे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखे। अॼु पोइ न मुशफ़िक़ क़िबला साईं नाले मिठे मरहूम जी मुहबत क़िबला साईं हाफ़िज़ मोहम्मद जन महिरबानी कई आया, साईं ग़ुलाम मुस्तफ़ा इनायत फरमाई आया। हिते बि मूं ॿाहूं ॿधियूं मान त मूंखे अकुल कोन्हे, जे माण्हू पोढ़ो थींदो आहे त ख़ता थींदो आहे। सो हाणे मूंखे छॾे ॾियो, तकरीरूं साईं ॿिया कनि, असांखे जेकॾहिं दिलि घुरियो त कुंड पासे खां अचे तव्हांजो सलाम करे वेंदासीं। साईं न मुड़ियो, मजबूरन साईं जे हुक्म ते अमल कंदे मूं अव्हां जेके अल्लाह जे कलाम करीम आहे उहा मशहूर ऐं मरूफ़ आयत सगोरी तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। अल्लाह जी मशीयत ऐं इज़्न सां जेका आम वाइज़ ऐं ख़तीब मदीने जे घोट जे मीलाद शरीफ़ जे मौज़ूअ ते, हबीब करीम जे विलादत जे मौज़ूअ ते रबीउल अव्वल शरीफ़ महीने में पढ़ंदा आहिनि। आयत करीम साॻी आहे, पर मुंहिंजे अर्ज़ जो मक़सदु इन मां कुझु ॿियो आहे, उहो अव्हां खे अर्ज़ु कंदुसि। उन खां पोइ मूं जेका साईं नाले मिठे मरहूम सां अक़ीदत इज़हार कंदे मनक़बत लिखी हुई, किताब में छपी बि आहे, उहा अव्हां खे ॿुधाए अव्हां खे फार कंदासीं। जेतिरी महिरबानी कई अथव, घणी तादाद में आया हो, मुंहुं मुबारक खोले वॾे आवाज़ सां इन अक़ीदे सां त असांजो दुरूद मदीने जो घोट ॿुधे पियो। सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो सल्लल्लाहु अलैका
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से छा फरमायो, हुवल्लज़ी लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, ईमान वारन ते अल्लाह ताला एहसान फरमायो आ, यकीनन मेहरबानी फरमाया। इज़ बास फीहिम रसूलम मिन अनफुसिहिम, जो उन्हनि में उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियाई। महबूब करीम जे बासत जो ज़िक्र थियो, खिलकत अॻु में आ, विलादत अॻु में, बासत जो बयान हिन आयत सगोरी में आ। उन आयत जे अॻियां खिलकत ऐं विलादत ऐं बासत जी ॻाल्हि बि पंहिंजे जाइ ते रखंदी मक़सद महबूब जे बासत जो छा आहे, मोकिलण जो छा आहे। आकाए नामदार खे दुनिया ते अल्लाह ताला मबूस फरमायो। उन जे मबूस हुजण जो गर्ज़ कहिड़ो आहे, जे अल्लाह जो हबीब पंहिंजे रब करीम वटि रहियो पियो हुजे, हाँ तब थी सघियो पे हबीब करीम जी ज़ात दुनिया ते अची कंहिं कुंड में माठ करे जे गारे हिरा में इबादत पे कयूं, वेही रहना तब थी सघियो पे। अल्लाह फरमायो मूं महबूब खे मोकिलियो आ, उन जे मोकिलण जा मक़सद आहिनि ब। इहो आवाज़ बीमारनि वारो आहे, बीमार त मां आहियां, तव्हांखे अलाह छा थियो आहे। हथ खणो ई कोन था, मूंखे कहिड़ी ख़बर आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मकसद कहिड़ो आहे? अल्लाह फरमाए थो, यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। मुझे हबीब जे मोकिलण जा ब मक़सद आहिनि। हुक्म जो हबीब क़ुरान पाक जो आयतूं उन जे मथां तिलावत थो फरमाए, उन्हनि खे पाक साफ़ थो बनाए ऐं ॿियो उन्हनि खे क़ुरान हिकमत पढ़ाए थो। अल्लाह जे हबीब जे बासत जो गर्ज़ क़ुरान पाक जे ऐं पढ़ाइण ऐं पढ़ण खे ॿुधायो वियो आहे। अल्लाह जे क़ुरान जो पढ़णु, अल्लाह जे क़ुरान जो पढ़ाइण ऐं पाक ऐं साफ़ बनाइण, ही मुझे महबूब नबी जे दुनिया ते मोकिलण जो गर्ज़ ऐं मक़सद आहे। हाने ॾिसणो आहे त महबूब आका जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी जा 23 साल इहे ॿई पंहिंजा नुबुवत जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। पाण पाक साफ़ बि बनायऊं, क़ुरान पढ़ी ऐं पढ़ायऊं बि, क़ुरान पाक सम्झायऊं बि, क़ुरान पाक जे दावत खे आम बनायऊं। मगर अफ़सोस आहे, इंतिहाई अफ़सोस आहे, जेतिरो चइजे ओतिरो अफ़सोस आहे, अहल सुन्नत वल जमायत वारा अव्हां जे हाल जे मथां जो अव्हां खे क़ुरान पढ़ण सां ऐं पढ़ाइण सां प्यार घटि आहे, क़ुरान पाक सां उन से मोहब्बत घटि आहे, क़ुरान पाक सां दिलि जो लगाव घटि आहे, क़ुरान पाक खे सम्झण जो शौक़ घटि आहे। केतिरा महबूब करीम जा इबादत गुज़ार अल्लाह जा बानहा, तहज्जुद गुज़ार बानहा, शब ख़ेज़ बानहा, रातिनि जो रातियूं जागण वारा बानहा ज़िंदगी इबादत में गुज़ारियूं। पर उन खां तव्हां जेकॾहिं बेअदबी जी माफ़ी वठी पुछंदव त असांखे अलहम्द शरीफ़ जी माना ॿुधा कोन ॿुधाईंदो, अलमतर जी माना ॿुधा कोन ॿुधाईंदो, वैलुल कुल जी माना ॿुधा कोन ॿुधाईंदो। 40 साल 50 साल 60 साल इबादत में गुज़ारण वारे ईअं सम्झो त नबी पाक सिर्फ़ सजदा करण सेखारिया, सिर्फ़ निमाज़ पढ़ण सेखारी, पर क़ुरान पाक खोले थो ॿुधाए त मुंहिंजे महबूब जे बस जो मक़सद क़ुरान पढ़ण ई पढ़ाइण। आवाज़ थोरो आहे, तव्हांजो शहर मोरो आहे, चओ त पुख ते ॻाल्हाइण ॻोरो आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, बुलंद आवाज़ सां चओ। खुदा रा हज़रत क़िबला साईं नाले मिठा
रहमतुल्लाह अलैह पंहिंजी वालिद माजिद खां बल्कि पंहिंजे पूरे घराणे खां बेमुतअसिर हुआ। ही साईं वारनि जो घराणो पुराना आलिम हुआ। साईं मौलाना मोहम्मद दाऊद, साईं मौलाना मोहम्मद सालिह, साईं मौलाना हाजी महमूद साहब, साईं मौलाना हमजो साहब, साईं मौलाना ताज मोहम्मद साहब, साईं मौलाना हाफिज मोहम्मद साहब, साईं मौलाना अजीजुल्लाह, साईं मौलाना अब्दुल जब्बार, साईं मौलवी अब्दुर्रऊफ साहब, ये काफ़ी उलमा हिन में हुया। पर खुदा जी मर्ज़ी आ, जंहिंखे शान ॾे अज़मत ॾे बुलंदी अता फरमाए। अल्लाह से कुरान में फरमायो अन्नल फद्ल बियदिल्लाह युतीहि मन यशा, भलाई मु अल्लाह जे हथ में आ, जंहिंखे घुरां तंहिंखे अता फरमाया। साईं नाले मिठो खे अल्लाह ताला केतिरनि ख़ूबियुनि सां नवाज़े, बुलंदी बख़्शी, मैदान में आंदो। ऐं मां चवंदो आहियां त हिकु तो हुनखे पंहिंजे अबे जीजल अम्मा जी दुआ हुई, ॿियो हुन जेको मदीने मुनव्वर में ॾहा कढी तहज्जुद जे टाइम ते सरकारे दो आलम जे रोज़े जे साम्हूं मवाजा शरीफ़ खां बीही पंहिंजे गलनि तां ॻोढ़ा वहाया हा। मुहम्मद घोट जे इश्क जे अंदर मां आहूं कढियूं हुयाई। उन्हनि जी बरकत आहे जो दुनिया संदन दीदार लाइ हैरान। कई माण्हू वञूं पिया मदीने शरीफ़, अल्लाह नसीब पियो करे। बल्कि मां त ॿियनि खे बि सलाह ॾींदो आहियां। छाजी सलाह ॾींदो आहियां? जे घुरो अज़ाब खां बचो, दिल रुबा जे दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जेतिरो हुजे। ॾोही को बि केतिरो हुजे, गजीअ समुंड जेतिरो हुजे। थी न मायूस उनखे चओ, मुस्तफ़ा जे दर अचो अचो, दिल रुबा जे दर अचो अचो। जे घुरो अज़ाब खां बचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो, दिल रुबा जे दर अचो अचो। हेॾे निहारियो, हेॾे कंहिं मुरीद खे ॾिसंदासीं निमाज़ पढ़े पियो, तहज्जुद पढ़े पियो। अबा ॾे ख़बर, अॻे तूं इबादत कोन कंदे, हाणे करी पियो। चवंदो साईं मूं ते मुंहिंजे मुर्शिद जी निगाह थी आहे। सुभान अल्लाह चओ न, आवाज़ हलाद घटायो। मां उथंदे तव्हांखे चयो त बाबा मां थोरो अकुल में कोताह आहियां, बेअदबियूं करे विहंदो आहियां। तव्हां सुभान अल्लाह न चवंदो, थी सघे थो मां तव्हांजी का गुस्ताखी करे विझां। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। अल्लाह जा बानड़ो, मुझे हबीब सुहणे जा आशिको, अदा दे खबर तू कीअं नेक बनी। साईं मूं ते मुर्शिद जी नज़र थी आहे, चओ सुभान अल्लाह। पर जंहिं ते मदीने वारे जी नज़र थी, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको गुंबज़े खिदरा जे भर में यारी मुबारक जे साम्हूं तहज्जुद जे निमाज़ जे टाइम ते गुंबज़े खिदरा वारे आका खे बाहूं ॿधी बीहे, अखियुनि मां लुड़क वहाए, मां ॻोढ़ा पोइ घंदी आहे, पीउ पोइ थंदो आहे, मदीने वारो अॻु में ॻोढ़ा उघी वठंदो आहे। छा उन ते महिरबानी थींदी? अल्लाह अकबर या रसूलल्लाह, छा उन ते महिरबानी थींदी? अल्लाह ताला जा बानड़ो, मूं अर्ज़ पे कयो, हिते थो कटियल क़ल्ब साफ़ थिए, हिते थो हर गुनाह माफ़ थिए। हिते थो कटियल क़ल्ब साफ़ थिए, हिते थो हर गुनाह माफ़ थिए। आ हुक्म कुरान जो सचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो। आ हुक्म कुरान जो सचो, दिल रुबा जे दर अचो अचो। प्यावरी अचो अचो अचो, जे घुरो असां खां बचो, मुस्तफ़ा जे दर अचो अचो।
वॾो शेर आहे थोरी हिकु ॿ सेट ॿुधाए बसि थो कयां अल्लाह ताला जा बानड़ो छा मूं अर्ज़ु कयो छा मूं अर्ज़ु कयो दुश्मननि जे लाइ रंजवा थोरड़ा सुनी बि गंजवा हिम्मत नथा कयो ऊंदह था कयो तार इलेक्शन थे थी वोट अचनि था अर्ज़ु कयो साईं असां खां ॿियो दुनिया जा कम बि चवंदासीं पर असांजो जलसो थे अचे 2 कलाक वेहो अचे मदीने जे घोट जूं ॻाल्हियूं ॿुधो अचे मुहम्मद करीम जे अदब खे सिखो नबी पाक जे इश्क खे सिखो तूं रुॻी माठ कयो पियो हलंदे ऐं वॾेरा आफीसर अमीर वज़ीर ॿिए पासे हलिया विया त पोइ ख़ुदा ई मुहाफ़िज़ कंदी छा मुहर्रम जो चंद्र बीठो ही कोन को फलाने ते बेन 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 भाई काॾे वियो सुन्नी वॾेरा ज़मींदारो ओ वज़ीरो खुदा जी ज़ात खे कहिड़ो जवाब ॾींदो तव्हांजी ज़ुबान ते मुहर छो थी लॻे तव्हांजे कलम ते मुहर छो थी लॻे तव्हां छो नथा पंहिंजो उलमा किराम जे लाइ मैदान में अचो अख़बार पढ़ियो माठ कयो वेठा आहियूं सभई बाबा हिन ते बेन हिन छा इमाम हुसैन विरहायल छा ॻाल्हाए त सही न हथ मथे खणी जवाब ॾेई इमाम हुसैन कंहिंजो ठीको खयल छा हुसैन त असांजो आहे हुसैन त असांजो आहे हसन असांजो आहे अब्दुल कादिर जीलानी पीरनि जो पीर मुहियुद्दीन मीर खे असीं मञण वारा आहियूं औलिया जी ग़ुलामी असीं ॾियण वारा आहियूं बम न हणण वारा असीं न आहियूं मस्जिदनि में इमाम बारगाहनि में बम जेके हणनि था उन्हनि ते बेन विझो असां न कॾहिं बम हयो आहे न कॾहिं कुहारी हलाई आहे न कॾहिं बंदूक हलाई आहे तव्हां माठ का वेठा आहियो असांखे कहिड़ो लाचार जो हरूभुर मथो मारियो छा कयो अथव सुन्नी छा कयो अथव करे त ॾेखारियो न छा कंदव करे ॾेखारियो न न फलाने ते फलाने ते फलाने ते फलाने ते रहियो आहे साईं करमुल्ला ॿिए दफ़े उन खे चवंदासीं इन ते बेना तव्हां हेॾी जमायत आहियो हेतिरा सुन्नी आहियो हेतिरा वॾा वॾा माण्हू आहियो अवां मैदान में निकिरो न निकिरंदव त मदीने वारे घोट खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदव दुश्मननि जे लाइ रंजवा थोरड़ा सुन्नी बि गंजवा चओ सुननि खे चओ सुननि खे चओ सुननि खे मुड़ुस थी मचो मुस्तफ़ा जे दर अचो अचो दिलरबा जे दर अचो अचो जे घुरो अज़ाब खां बचो मुस्तफ़ा जे दर अचो अचो दिलरबा जे दर अचो अचो खुटायांस शहर मुस्तफ़ा जो शानदार ॾिस इदरीस या उठार शहर मुस्तफ़ा जो शानदार ॾिस इदरीस या उठार रह पको सुन्नी न रह कचो मुस्तफ़ा जे दर अचो अचो दिलरबा जे दर अचो अचो सुभान अल्लाह चओ मदीने में दहा मदीने में हाज़री हबीबन जे दर ते गिरियो हबीबन जे दर तां मान वठण शान वठण रूहानियत वठण ज़ाहिर वठण बातन वठण इन जी बरकत हुई जो अल्लाह ताला साईं खे एॾे अहम मक़ाम ते पहुचायो ऐं मां मोरो वारनि खे दाद थो ॾियां मोरो वारनि जी तहसीन थो कयां मोरो वारनि खे अल्लाह ताला ख़ुशि रखे उन्हनि साईं सां निभाही साईं सां साथ ॾिनो ऐं अञा बि ॾियनि पिया अल्लाह कंदो ही इदारो जीअं साईं जो शौक़ु हो तीअं इंशाअल्लाह कमु करे ॾेखारींदो मौली साहब नई उमिरि जो आहे नौजवान आहे हिन जी जद्दोजहद आहे साईं हाफ़िज़ मोहम्मद साईं खे अल्लाह ताला आफ़त ॾे दिलि जी तकलीफ़ अथसि रब खेसि सिहत ॾे उन जी रहनुमाई आहे उन जी शफ़क़त आहे अल्लाह
अल्लाह कंदो तहां सभई साथ ॾींदो ही मरकज़ मोहम्मद घोट जे आशिकनि जो मरकज़ होंदो सालिकनि जो मरकज़ होंदो महबूब जे परवाननि जो मरकज़ होंदो आलिमन हाफ़िज़नि जो मरकज़ होंदो मदीने जे घोट जे सिक वारनि जो मरकज़ होंदो खुदा हे ॾींहुं ॾेखारींदो जो हितां आलिम बि निकिरंदा फाज़िल बि निकिरंदा हदीस जे फन वारा बि निकिरंदा तफ़सीर जा माहिर बि निकिरंदा अल्लाह सां तव्हांजो हे आज़ान इल्तिजाऊं क़बूल फरमाईंदो साईं जे मनक़बत में मां छा चयो हो अबा इन कमुआरी अला किथे आहे जल्दी कर छोकरा चंद्र चो ॾींहुं जाकर ख़बर नाले काॾे वियो नाले मिठो जॾहिं ठाहियां पियो त रण बीहे मिसरा चई वरी बंदि करे छॾियां चई वरी बंदि करे छॾियां मूंखां घर वारनि पुछियो साईं छो पिया रो छा कजे सुभान अल्लाह चंद्र चो ॾींहुं साईं मां न पढ़ी सघां नथो पढ़ी सघां चढ़ चंद्र चो ॾींहुं जाकर ख़बर काॾे वियो नाले मिठो चंद्र चो ॾींहुं जाकर ख़बर काॾे वियो नाले मिठो दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिते दोस्तन सामुर कंदे मिलंदो हुयो नाले मिठो आरात सागी मोकियो सागियो अमोटी आइयो मो सागियो अमोटी आइयो पर छा कजे जो दोस्तो की न मोटियो नाले मिठो पर छा कजे जो दोस्तो की न मोटियो नाले मिठो हिकिड़ो पुट मां पीउ खे भेनरुनि खे भाउ हिकु सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो पुट मां पीउ खे ऐं भेनरुनि खे भाउ हिकु भेनरुनि खे भाउ हिकु अल्लाह जे आर्डर खसे ज़ोरियनियो नाले मिठो अल्लाह जे आर्डर खसे ज़ोरियनियो नाले मिठो हिन भान पोटन में भला राबिया भी थी सघंदा मगर प्या भी थी सघंदा मगर थियो आ न थी सघंदो मिठा कॾहिं बियो नाले मिठो थियो आ न थी सघंदो मिठा कॾहिं बियो नाले मिठो दरगाह ख्यारी ऐं अमी नाणी ऐं भर चूंडी शरीफ दरगाह ख्यारी ऐं अमी नाणी ऐं भर चूंडी शरीफ अमी नाणी ऐं भर चूंडी शरीफ जे बुज़ुर्गल जो दादिलो दाइम रहियो नाले मिठो बुज़ुर्गल जो दादिलो दाइम रहियो नाले मिठो चंद्र चो ॾींहुं जाकर ख़बर काॾे वियो नाले मिठो हर इश्क जे मैदान में आशिक सचो साबित रहियो
हर इश्क जे मैदान में आशिक सचो साबित रहियो, आशिक सचो साबित रहियो हो। इश्क जे आड़ा में काहे पियो नाले मिठो, किया इश्क जे आड़ा में काहे पियो नाले मिठो। जद चंद्र चोॾीं जाकर ख़बर का देवियो नाले मिठो। हिते दोस्तन सां मुर कंदे मिलंदो हुयो नाले मिठो। हो मरकज़ी तंज़ीम जो ही नाज़िमे आला अजीब, हो मरकज़ी तंज़ीम जो ही नाज़िमे आला अजीब, नाज़िमे आला अजीब। तंज़ीम जे कमल थे मिड़े नी मोकिलियो नाले मिठो, तंज़ीम जे कमल थे मिड़े नी मोकिलियो नाले मिठो। चंद्र चोॾीं जाकर ख़बर का देवियो नाले मिठो। कई सफ़ून जे जनाज़े जो ॾिसी इंसान छा, कई सफ़ून जे जनाज़े जो ॾिसी इंसान छा, जूं ॾिसी इंसान छा। पखियुनि बि पंहिंजे चुहं बखे चोरे चयो नाले मिठो, पखियुनि बि पंहिंजे चुहं बखे चोरे चयो नाले मिठो। चंद्र चोॾीं जाकर ख़बर का देवियो नाले मिठो। हिते दोस्तन सां मुर कंदे मिलंदो हुयो नाले मिठो। अज अहले सुन्नत वारा गॾे जी दुआ घुरो दिलदार ला, अज अहले सुन्नत वारा गॾे जी दुआ घुरो दिलदार ला, दुआ घुरो दिलदार ला। साईं मोहम्मद दाऊद जो पुट दादिलो नाले मिठो, साईं मोहम्मद दाऊद जो पुट दादिलो नाले मिठो। चंद्र चोॾीं जाकर ख़बर का देवियो नाले मिठो। दीनी इल्म जो कम कंदे पहतो ही परवर पाक खे, दीनी इल्म जो कम कंदे पहतो ही परवर पाक खे, पहतो ही परवर पाक खे। ॾाहिरी हुयो हिन दे हला रोशन ॾियो नाले मिठो, ॾाहिरी हुयो हिन दे हला रोशन ॾियो नाले मिठो। चंद्र चोॾीं जाकर ख़बर का देवियो नाले मिठो। हिते दोस्तन सां मुर कंदे मिलंदो हुयो नाले मिठो। हिको नहीं इदरीस पर कई राज था रुवंदा वतन, हिकु नहीं इदरीस पर कई राज था रुवंदा वतन, कई राज था रुवंदा वतन। जन खे थे दुख सुख में सदा कम आइयो नाले मिठो, जन खे थे दुख सुख में सदा कम आइयो नाले मिठो। चंद्र चोॾीं जाकर ख़बर
कर का देवियो नाले मिठो एते दोस्तन सामुर कंदे मिलंदो हुयो नाले मिठो। अल्लाह ताला उन्हनि खे अज़मत ॾिनी, रफ़त ॾिनी, बुलंदी ॾिनी, शान ॾिनो, अखलाक ॾिनो, एतिरो अखलाक। को मेहमान अचे त सभिनी दोस्तनि खे फोन करे, सभिनी खे ॿुधाए। जाम साहब जन वेठा आहिनि, सुभान अल्लाह। साईं मंज़ूर जेसर साहब जन ॿिया टिया सभिनी दोस्तनि खे सॾींदा हुआ, यादि कंदा हुआ। मूं जहिड़े अभरे सबरे ना अहल माण्हू खे बि फोन कंदा हुआ, अदा महिरबानी करन फलाणा था अचनि, तूं कलाक अॻु में अचे वेह, 2 कलाक अॻु में अचे वेह। हे अल्लाह जी अता हुई ऐं मदीने वारे जे दर तां मिलियल वंड हुई, नबी जे दरवाजे तां मिलियल वंड हुई, मेहरबानी हुई। अल्लाह ताला खे नवाज़ियो। जेको मुंहिंजे आका नामदार अबार बंदि पई थी, हाणे छा थिए कंदो, जेको मुंहिंजे आका नामदार मदनी ताजदार यतीमन जे यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जी फैज़ जी बरकत जी ख़िदमत करे, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि सां, मोहब्बत वारनि सां, उस्तादनि सां, उस्तादनि जे उस्तादनि सां निभाए, उन जे मथां अहिड़ा करम जा ककर न वसंदा त ॿियो कंहिंजे मथां वसंदा। अल्लाह फरमायो हो वल्लज़ी, अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह ईमान वारनि ते एहसान फरमायो। इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियाई, यतलू अलैहिम आयातिही, जो उन्हनि जे मथां क़ुरान पाक जूं आयतूं तिलावत थो करे, वयुज़क्कीहिम, ऐं मुंहिंजो महबूब उन्हनि खे पाक ऐं साफ़ थो बनाए। तिलावत ऐं तालीम जो कम उलमा खयो आहे, तस्किए जो कम ओलिया खयो आहे। ओलिया सां बि राबितो हुजे, उलमा सां बि राबितो हुजे। केतिरा पीर, मदरसा कोन्हे, इल्म कोन्हे, कुत्ता ॿधा पिया आहिनि। हाणे हिकिड़ो मूंसां चिड़ी पियो जी कहिड़ा पियूं तव्हां जहिड़ा रहमत, मुंहिंजे लाइ भली रहमत थी, पर पंहिंजे मुरीदनि जो बेड़ो न बोड़। वञूं पिया गाॾीअ में, डाट सर अॻियां पई हले, कुत्ता हुजनि 5-8 गाॾीअ में, पुठियां वीचारो मुरीद वेठो हुजे, सो कुतनि जे गिग खे, मुंहं खे, पुछ खे हथोणी वरी शाहपरनि खे हीअं पियो करे, मुंहिंजो वाह जो तेल मिलियो थी। मज़ाक मां नथो कयां, मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त पीर साहिबो, वॾेरा साहिबो, आफीसर साहिबो, अमीरो, मुहम्मद घोट जे इश्क खे धारा था लॻनि। माण्हू बदमज़हब पिया थियनि, बेअदब पिया थियनि, गुस्ताख पिया थियनि। नबी पाक जे नाले मुबारक तां या खे लठियूं खयूं ड्राहीन वेठा, तव्हां सुता पिया हो। या रसूल अल्लाह चवण वारनि खे डंडा था लॻनि, तव्हां सुता पिया हो। सुन्नत जे मस्जिद जे कब्ज़ा पिया थियनि, तव्हां सुता पिया हो। मां अर्ज़ थो कयां, मैदान में निकिरो, न बम हणो, न कुहाड़ी हणो, न राइफल हणो, न किलाशन हणो, न पिस्टन हणो, सिर्फ़ पंहिंजी हिम्मत ऐं जुरत क़ाइम रखे पंहिंजे इदारनि खे वधायो, मदरसनि खे वधायो, उलमा सां साथ ॾियो, गवर्नमेंट सां तव्हां ॻाल्हायो त भई असां जन ते बेन छो थो लॻे, बंदस छो थी लॻे, छा हुसैन विरहायल आहे कंहिंजो, हुसैन कंहिंजे खाते में आहे, तव्हां मैदान में ईंदो, अल्लाह कंदो त मदीने वारे घोट जे रहमत जे भाकुर में हूंदो, मुहब्बत वारनि जे लाइ आसानी थी वेंदी। हिते बि ज़िक्र हुसैन हलंदो रहंदो, अॻिते बि ज़िक्र हुसैन हलंदो रहंदो। कुकड़ थी खॼे त MP साहब जे दर ते धण बीठो आहे, बकरी थी काहिजे त अमीर जे दर ते धण बीठो आहे। ऐं जेकॾहिं ॿियो कुझु थिए थो, अख़बार पढ़ियो, माठ कयो वेठा आहियो, पोइ मुंहिंजा भाउ तूं माठ कंदई त असांजे मथां कहिड़ी बला पई आहे, हरू भरू पंहिंजे सिर खे परेशान कयूं। हज़रत मौलाना मोहम्मद उमर लाहौरी खे सदर अयूब घुरायो, अल्लामा साहब मैंने सुना आप मेरी मुखालफत करते हैं। मौलाना फरमाया, अगर कोई शरीयत की बात होगी, आप उनके खिलाफ कोई आर्डर निकालेंगे तो जरूर मुखालफत करेंगे। अच्छा, मैं आपकी तकरीरों पे पाबंदी लगा दूंगा। फरमाया, लगा दे, मैं लिखूंगा, मेरा काम तो जारी रहेगा। सिर्फ तकरीर तो काम नहीं, मैं लिखूंगा। अच्छा, मैं कलम, कागज, किताबें
आपको नहीं दूंगा, ऑर्डर दूंगा आपसे सब चीजें छीन ली जाएं। फरमाया कोई बात नहीं, मैं तस्बीह पढ़ूंगा, सुभान अल्लाह पढ़ूंगा, ये भी इबादत। तस्बीह भी छीन लेंगे। फरमाया तो मैं गाफिल आलिम नहीं हूं, मैं अहले जिक्र हूं। मैं अपने कल्ब में अल्लाह का जिक्र करूंगा, जिसको कोई नहीं रोक सकता, वो मेरा जारी रहे। सदर अयूब खिल्ली भाकर बैठी अल्लामा वाकई आलिम हक जो हो मकाम जेकी तव्हां चयो आहे तव्हां त केर पेन विझंदो। रब तव्हां खे वधाए, तव्हां आशिक़े मुस्तफ़ा आहियो, सदाईं शाद ऐं आबाद हुजो। इल्म जो कम उलमा कन, तज़के बातिन जो कम औलिया कन, गातिन वारा कन, मेहनत कयो, मुजाहिदा कयो, रियाज़तूं कयो। ही हलंदड़ माहौल आहे जंहिंजे लाइ मदीने वारे फरमायो त जे फसाद उम्मत में मुंहिंजे सुन्नत खे वरितो उनखे 100 शहीद जो अजुर आहे। हिकु शहीद छा लखे, छा लॻे, रुगी ॾाढ़ीअ ते 100 शहीद जो अजुर कोन्हे, रुगी पटके ते कोन्हे, मुतलक सुन्नत रसूल ते अमल करे, ज़िंदगी हुज़ूर जे इश्क में गुज़ारे, साहबन इमाम जे नक्शे कदम ते हले, अल्लाह जे वलीअ जी वाट हली ॾेखारे त पोइ आहे ही मुंहिंजे आका जे सुन्नत अमल, पोइ आहे 100 शहीदनि जो सवाब। सब सुन्नी माठे कयो वेठा आहियो, अख़बार पढ़ियो निहारियो वेठा, अल्लाह ख़ुशि रखंदुव। थी सघे थो त सुभाणे तव्हां वटि बि अचे निकिरनि, ॿिए वटि बि अचे निकिरनि, पोइ रहियो नालो अल्लाह जो। मां हिकिड़े पंहिंजे महिरबान आलम खे चयो चईसीं असांजो वसाए तबलीग करणु, तकरीर करणु, साथ माण्हू नथा ॾियनि, सम्झूं था क़यामत अचे पई, छो त नबी से फरमायो त क़यामत तॾहिं क़ाइमु थींदी जॾहिं अल्लाह खे अल्लाह चवण वारो न हूंदो। सो इहो दौरु न अचे, तव्हां हिमत कयो, तव्हां मदरसे खे, मस्जिद खे, पढ़ाई खे चेक कयो, साथ ॾियो, ताउन कयो। ख़ुदा तव्हांखे आबाद रखे, शाद रखे। मां मोरो वारनि जे लाइ पर पुठ बि दुआऊं कंदो आहियां, ॼण साईं जे मुहबत जो क़दुरु कयो, साईं जे शफ़क़त जो क़दुरु कयो, साईं जे प्यार खे प्यार सां जवाबु ॾिनो, मुहबत सां जवाबु ॾिनो। अल्लाह कंदो सभई मदीने जे घोट जा आशिक़ ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, ही इदारा मदरसा साईं वारा बि आबाद हूंदा। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभिनी प्यारनि खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू।